सांगड़ मां के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक़ गश्त दौरान संजोरो दिलवर सिम नाला मोरी के भरसां एसएचओ झोल नबी बख्श जलबानी ऐं संदसि टीम जो 6 हथियारबंदनि सां ओचितो आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थी पियो। पुलिस खे ॾिसंदे जवाबदारनि पुलिस मथां सिधी फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं ते जवाबदारनि खे घेरो तंग करे वधीक नफ़री तलब करे वरिती। पुलिस मुक़ाबले ऐं फायरिंग जी ॾे वठ खां पोइ 3 फ़ौरन खे गिरफ़्तार करे वरितो। उन्हनि मां हिकु फ़ौरू हिम्मत अली जखरानी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। जवाबदारनि जे कब्ज़े मां 3 टीटी पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। उन खां अलावा झोल में फुर जे केस में फुर थियल हिकु ट्रैक्टर, हिकु थ्रेशर ऐं हिकु मोटरसाइकिल भी हथ कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में हिम्मत अली जखरानी, वसीम बुलेदी रहंदड़ शिकारपुर ऐं शरफदीन जखरानी रहंदड़ जैकबाबाद जा शामिल आहिनि, जॾहिं त संदसि ॿिया 3 साथी हाजी गुलसन जखरानी रहंदड़ जैकबाबाद, नज़ीर जखरानी ऐं मीर हसन जखरानी रहंदड़ ॻोठ जुम्मा लिगारी तालका संजोरो ऊंधाईअ जो फ़ाइदो वठी पुलिस जे घेरे मां फ़रार थियण में कामयाब थी विया।